अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खातमिन नबिय्यीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार या रब्बुल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो अरबईन अत्तार क़िस्त ब मुकम्मल पढ़ी या ॿुधी वठे उनखे हलंदे फिरंदे उथंदे वेहंदे हर वक्त दुरूद ऐं सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उनखे वालिदैन समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाए ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिं दरवाज़े मां चाहियो जन्नत में दाख़िल थी वञो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी उम्मत जे लाइ जंहिं 40 हदीसूं यादि कयूं जिन जे ज़रिए अल्लाह पाक उन्हनि खे नफ़ो अता फरमाए त उनखे चयो वेंदो जन्नत जे जंहिं दरवाज़े मां चाहियो दाख़िल थी वञो। हिक ॿी हदीस पाक में आहे त अल्लाह पाक जे प्यारे प्यारे आख़िरी नबी मक्की मदनी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मुंहिंजी उम्मत ताईं पहचाइण लाइ दीन जे मुतालिक़ 40 हदीसूं यादि कंदो त अल्लाह पाक उनखे क़यामत जे ॾींहुं आलिम दीन जी हैसियत सां उथारींदो ऐं क़यामत जे ॾींहुं मां उन जी शफ़ाअत कंदुसि ऐं उन जे हक़ में गवाह थींदुसि। मिशकातुल मसाबीह 8/1 हदीस 258। 40 हदीसूं ई छो? हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था उलमाए कराम फरमाइनि था हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन इरशाद जो मतिलबु आहे माण्हुनि ताईं 40 हदीसूं पहुचाइण चाहे उहे यादि न हुजनि ऐं न ई उन्हनि जी माना उनखे मालूम हुजे। इन ई हदीस पाक जे करे केतिरनि ई अॻूणनि वॾनि आलिमनि सगोरनि प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत जा उम्मीदवार बणजण ऐं माण्हुनि खे बणाइण लाइ अरबईनात यानी 40 हदीसूं तहरीर कयूं। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैहि पंहिंजे बारे में आजिज़ी ऐं इनकिसारी सां लिखनि था फ़कीर हक़ीर बे चल यानी चहल यानी 40 हदीसुनि जो हिकु मजमूओ तालीफ़ कयो आहे। इल्म हदीस जी ख़िदमत ऐं तदरीस खां पोइ सभ खां पहिरियां मूंखे जंहिं तालीफ़ जी तौफ़ीक़ अता थी आहे अरबईन यानी 40 हदीसूं आहिनि। अशअतुल लम्आत उर्दू 517/1 दुरूद ऐं सलाम बाबत अरबईन अत्तार क़िस्त ब लिखण जो सबब ए आशिक़ाने रसूल 40 हदीसूं पहचान जी फज़ीलत हासिल करण लाइ सदियुनि खां उलमाए कराम कसरहुमुल्लाहु तआला यानी अल्लाह पाक इन्हनि जी तादाद खे खूब वधाए 40 हदीसूं लिखंदा आया आहिनि। अमीर अहले सुन्नत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास अत्तार क़ादरी रज़वी दामत बरकातुहुल आलिया जे क़लम सां लिखियल 40 हदीसूं नाले अरबईन अत्तार क़िस्त हिकु गुज़िरियल साल रबीउल अव्वल शरीफ 1445 हिजरी मुताबिक़ सितंबर 2023 जे ख़ुशियुनि भरे लम्हनि में मंज़रे आम ते आई। अल्लाह पाक जी रहमत ऐं उन जे प्यारे प्यारे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करम सां उनखे काफ़ी मक़बूलियत ऐं आशिक़ान रसूल जे तरफ़ां पज़ीराई मिली। ॾिसंदे ई ॾिसंदे 30,000 जी तादाद में छपियल उहो किताब मकतबतुल मदीना ते ख़त्म थी वियो। लखे आशिक़ान रसूल उन जी PDF मां फ़ाइदो वरितो ऐं मुतालो कयो। तक़रीबन 50,000 खां वधीक इस्लामी भाइरनि ऐं इस्लामी भेनरुनि उहे 40 हदीसूं ज़बानी यादि करे छॾियूं जिन ते अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया उन्हनि ई ॾींहनि में थींदड़ हिकु मदनी मुज़ाकिरे में फरमायो त मुंहिंजी ज़िंदगी जो ही पहिरियों अहिड़ो रिसालो आहे जंहिंखे इहे आशिक़ान रसूल ज़बानी यादि कयो आहे। इंशा अल्लाहुल करीम ईंदड़ साल रबीउल अव्वल शरीफ 1446 हिजरी में दुरूद ऐं सलाम बाबत अरबईन अत्तार क़िस्त ब आणण जी कोशिश कई वेंदी। अरबईन अत्तार क़िस्त ब कीअं लिखियो वियो? अल्लाह पाक जे प्यारे प्यारे सभिनी खां आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद सलाम पढ़ण असांजी दिल जी ख़ुशी ऐं अखियुनि जो नूर आहे। दुरूद सलाम जूं बेशुमार फज़ीलतूं ऐं बरकतूं आहिनि। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया जी गुज़िरियल साल जी नियत ऐं हदफ़ मुकम्मल थियो। अरबईन अत्तार क़िस्त ब तव्हांजे हथनि में आहे। हूअं त दुरूद सलाम जे फज़ीलतुनि ते मुश्तमिल अमीर अहले सुन्नत जो हिकु रिसालो नाले ज़ियाए दुरूद सलाम कई साल पहिरियां मकतबतुल मदीना तां छपिजी चुको आहे पर अरबईन अत्तार क़िस्त ब में मौजूद मुबारक हदीसूं उन खां अलावा आहिनि। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया गुज़िरियल साल रबीउल अव्वल शरीफ खां ई हिन कम खे जल्द करण जो इरादो फरमायो हो। पोइ जॾहिं जॾहिं मौक़ो मिलियो संदन पंहिंजे क़लम सां वक़्त ब वक़्त मुबारक हदीसूं लिखी इनायत कंदा रहिया जिन खे मख़तूत
ओरिजिनल हैंड राइटिंग ऐं कंपोजिंग में गॾु करे दावत इस्लामी जी मजलिस अल मदीनतुल इल्मिया इस्लामिक रिसर्च सेंटर जे शोबे हफ़्तावार रिसाले जो मुतालो तरफ़ां अरबईनी अतार क़िस्त जी सूरत में पेश कयो पियो वञे। हिन रिसाले जी हिक ख़ूबसूरती इहा बि आहे त हर सफ़े ते मौजूद हदीस पाक जे हेठां ॾिनल QR कोड के स्कैन करण सां तव्हां उहा हदीस पाक वीडियो जी सूरत में अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुम आलिया जी ज़बानी ॾिसी ऐं ॿुधी सघो था। मुबल्लिगीन ऐं मुबल्लिगात दुरूद सलाम बाबति हिन अरबईनी अतार क़िस्त के ज़बानी यादि कंदा त पंहिंजे बयाननि वग़ैरह में तरग़ीब ॾियण ऐं दुरूद सलाम सां पंहिंजी ज़बानुनि खे तर रखण में मदद मिलंदी। अल्लाह पाक अमीर अहले सुन्नत खे दराज़ी उम्र बिल ख़ैर वल आफ़िया अता फरमाए ऐं संदन शफ़क़तुनि भरियो सायो छांव असांजे मथनि ते ख़ैर ऐं आफ़ियत सां सलामत बा करामत रखे। अल्लाह करीम पंहिंजे फज़लो करम सां हिन किताब खे असांजे पीरो मुर्शिद अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुम आलिया संदन वालिदैन ऐं जंहिं जंहिं हिन किताब में ते कमु कयो उन्हनि सभिनी लाइ बेहिसाब बख़्शिश ऐं शफ़ाअत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़रीओ बणाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। 12 दुरूद जो सवाब। हजरत इमाम हाफिज जलालुद्दीन सुयूती शाफ़िई रहमतुल्लाह अलैह फरमायो हिन दुरूद पाक जो हिकु भेरो पढ़ण 11,000 भेरा दुरूद शरीफ पढ़ण जे बराबर आहे। अरबईनी अतार क़िस्त मुकम्मल ॾिसण ॿुधण जे लाइ QR कोड के स्कैन कयो। मस्जिद में ईंदे वेंदे बारगाह रिसालत में सलाम। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अव्हां मां को मस्जिद में दाख़िल थिए त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम पेश करें अर्ज करे ए अल्लाह पाक मूं लाइ पंहिंजी रहमत जा दरवाज़ा खोले छॾ ऐं जॾहिं मस्जिद मां ॿाहिरि निकिरे तॾहिं बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलाम मोकिले ऐं हीअं अर्ज करे ए अल्लाह पाक मूंखे शैतान खां दूर फरमाए। सुनन कुबरा लिन्निसाई 27/6 हदीस 99-18। मूं ते दुरूद पाक मोकिलियो। सल्लु अलैहि वज्तहिदू फि दुआए वक़ूलू अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं ते दुरूद पाक मोकिलियो ऐं दुआ में खूब कोशिश कयो ऐं चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद। निसाई सफ़ो 221 हदीस 1299। खैरात न करे सघण वारे जो दुरूद शरीफ। माने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुसलमान वटि सदको करण जे लाइ कुझु न हुजे उनखे घुर्जे त पंहिंजी दुआ में ही चवंदो करे अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन अब्दिक व रसूलिक व सल्लि अलल मुमिनीन वल मुमिनाति वल मुस्लिमीन वल मुस्लिमात। त ही ज़कात आहे ऐं मोमिन कॾहिं भलाई खां सेर नाहे थींदो एसिताईं जो जन्नत उन जो ठिकाणो आहे। सही इब्न हिब्बान 103/2 हदीस 900। हदीस जी शरह जेको शख्स सदको करण ते कुदरत नथो रखे उन जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह पाक खां रहमत जी दुआ करण यानी दुरूद पाक मोकिलण उन जे लाइ सदको आहे। असिराजुल मुनीर बशर जामे सगीर 232/2। ज़मीन ते घुमण वारा मलाइक। इन्न लिल्लाहि मलाइकतन सय्याहीन फिल अर्द युबल्लिगूनी अन उम्मति सलाम। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़मीन ते कुछ मलाइक घुमंदा वतंदा आहिनि जेके मुंहिंजी उम्मत जो सलाम मूं ताईं पहुचाईंदा आहिनि। अल एहसान बित तरतीब इब्न हिब्बान 134/2 हदीस 910। दुआ में दुरूद शरीफ। इजअलूनी फी वस्त दुआए व फी अव्वलिही व फी आखिरिह। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं के दुआ जे विच में शुरू ऐं आखिर में रखो। मुसन्निफ अब्दुल रज़ाक 141/2 हदीस 850। याने तव्हां मूं ते दुआ जे शुरू में विच में ऐं आखिर में दुरूद मोकिलियो। वुज़ू खां पोइ दुरूद पाक पढ़ो। ला वुदूअ लिमन लम युसल्ली अलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स जो वुज़ू नाहे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक न पढ़े। मौजम कबीर 121/6 हदीस 56-98। हदीस जी शरह। अल्लामा अब्दुल रऊफ मुनावी रहमतुल्लाह अलैह लिखनि था उन शख्स जो वुज़ू मुकम्मल फज़ीलत वारो नाहे जेको वुज़ू खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक न पढ़े। अत-तैसीर बेशर जामे सगीर 503/2। दुरूद पाक ऐं पुल सिरात। फरमाने
आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं गुज़िरियल रात हिकु अजीब वाक़िओ ॾिठो। मुंहिंजो हिकु उम्मती पुल सिरात ते कॾहिं गिलजंदे त कॾहिं गोॾनि भर हली रहियो हो। ओचितो उहो दुरूद अची वियो जेको उन मूं ते मोकिलियो हो। उन दुरूद खेसि पुल सिरात ते बीहारे छॾियो एसि ताईं जो हुन पुल सिरात पार करे वरितो। हदीस जी शरह, दुरूद पाक खेसि पुल सिरात पार कराए जन्नत में वठी वियो। दुआ जी क़बूलियत जी वधीक लाइक़। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं अव्हां मां को दुआ करण जो इरादो करे त उनखे घुर्जे त अल्लाह पाक जे शान जे लाइक़ संदसि तारीफ़ करे, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद मोकिले, पोइ उन खां बाद दुआ करे, छो त उहा दुआ क़बूल थियण जे वधीक लाइक़ आहे। मौजम कबीर 155/9 हदीस 87-80। दुआए मुस्तफ़ा ऐं 10 नेकियूं। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं शख़्स मूं ते दुरूद पाक पढ़ियो उन जो दुरूद पाक मूं ताईं पहुचंदो ऐं मां उन ते दुरूद मोकिलींदुसि, याने उन लाइ रहमत जी दुआ कंदुसि ऐं उन खां अलावा उन लाइ 10 नेकियूं लिखियूं वेंदियूं। मौजम मौसिद 446/1 हदीस 16/42। हीउ दुरूद शरीफ बाने जी क़ब्र में खणी वञो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं को बानो मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे त मलाइका उन दुरूद शरीफ़ खे खणी मथे वेंदो आहे ऐं अल्लाह पाक जी बारगाह में पहुचाईंदो आहे त अल्लाह पाक फरमाईंदो आहे, हिन दुरूद खे मुंहिंजे बाने जी क़ब्र में खणी वञो। हीउ दुरूद पंहिंजे पढ़ण वारे लाइ इस्तिग़फ़ार कंदो रहंदो ऐं उन ख़ासि बाने जूं अखियूं उन खे ॾिसी थधियूं थींदियूं रहंदियूं। अल फिरदौस बमासूरुल ख़िताब 10/4 हदीस 60-26। शफ़ाअत वाजिब थी वई। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं मूं ते हिकु दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ियो या अल्लाह पाक जी बारगाह में मुंहिंजे लाइ वसीले जी दुआ कई, क़यामत जे ॾींहुं उन ते मुंहिंजी शफ़ाअत साबित थी वई। फज़लुस सलात अला नबी लिल क़ाज़ी इस्माइल बिन इसहाक़ अल अज़दी, सफ़ो 147 हदीस 50। हौज़े कौसर ते पहचान। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हौज़े कौसर ते मूंखे अहिड़ियूं क़ौमूं मिलंदियूं जिन खे मां कसरत सां दुरूद पाक पढ़ण जे सबब सां ई सुञाणींदुसि। अल क़ौलुल बदी, सफ़ो 264। हिकु ग़ुलाम खे आज़ाद कयो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं मूं ते 10 भेरा सलाम मोकिलियो उन ॼण हिकु गर्दन याने ग़ुलाम आज़ाद कयो। अशिफा 76/2। दुआ रद्द नाहे कई वेंदी। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॿिनि दुरूदनि जे विच में घुरी वेंदड़ दुआ रद्द नाहे कई वेंदी। अशिफा 66/2। बाहि में दाख़िल नाहे थींदो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मूं ते दुरूद शरीफ़ मोकिलींदो उहो बाहि में दाख़िल न थींदो। बिस्तानुल वाइज़ीन इब्न जोज़ी 418। दिल रोशन थी वई। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मूं ते तमामु घणो दुरूद शरीफ़ पढ़ंदो अल्लाह पाक उन जी दिल रोशन फरमाए छॾींदो। बिस्तानुल वाइज़ीन इब्न जोज़ी सफ़ो 405। जहन्नम खां 500 साल दूर। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं मूं ते 100 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ियो उहो जहन्नम खां 500 साल जे फ़ासिले जे बराबर परे कयो वेंदो। बिस्तानुल वाइज़ीन इब्न जोज़ी सफ़ो 411। मुसीबतूं परे थियण जो अमल। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंखे का मुश्किल पेश अचे त मूं ते कसरत सां दुरूद शरीफ़ पढ़े, छो त मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ण मुसीबतुनि खे टारण वारो आहे। बिस्तानुल वाइज़ीन इब्न जोज़ी सफ़ो 411। हरम जूं 10 नेकियूं। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो जेको उम्मती मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ंदो आहे उन जे लाइ हरम जे नेकियुनि मां 10 नेकियूं लिखी वेंदियूं आहिनि। अर्ज़ कई वई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हरम जूं नेकियूं छा आहिनि? फरमायाऊं, हरम जी हिकु नेकी 700 नेकियुनि जे बराबर आहे। सभिनी खे चङे अंदाज़ में जवाब ॾिनो वेंदो आहे। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओभर ऐं ओलह में जेको मुसलमान मूं ते सलाम मोकिले अल्लाह पाक ऐं संदसि मलाइक उन खां बहितर अंदाज़ में जवाब अता फरमाईंदा आहिनि। 1000 भेरा दुरूद पाक पढ़ण जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मूं ते 1000 भेरा दुरूद पाक मोकिलींदो आहे जन्नत जे दरवाज़े ते उहो मुंहिंजे कुल्हे सां कुल्हो मिलाए बीठल हूंदो। अल क़ौलुल बदी, सफ़ो 242। मलाइक क़यामत ताईं दुरूद मोकिलींदो आहे। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मुंहिंजे हक़ जी ताज़ीम कंदे मूं ते दुरूद मोकिलींदो आहे अल्लाह पाक उन मां हिकु मलाइक
मलाइक पैदा कंदो आहे, जंहिंजो हिकु बाज़ू बाह ओभर में, ॿियो ओलह में, ॿई पेर सतें ज़मीन ऐं ॻिची अर्श जे हेठियां हूंदी आहे। अल्लाह पाक उन खे फरमाईंदो आहे, तूं मुंहिंजे बाने ते अहिड़ी तरह दुरूद मोकिल जीअं हुन मुंहिंजे नबी ते मोकिलियो, पोइ उहो मलाइक क़यामत ताईं उन बाने ते दुरूद मोकिलींदो रहंदो। अत-तरग़ीब लिब्न शाहीन सफ़ो 14। सवाब ख़त्म न थींदो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं मुंहिंजे तरफ़ां का हदीस लिखी ऐं उन सां गॾु मूं ते दुरूद पाक बि लिखियो त जेसि ताईं उहा हदीस शरीफ़ पढ़ी वेंदी, दुरूद शरीफ़ लिखण वारे खे सवाब मिलंदो। अल क़ौलुल बदी सफ़ो 461। विसरियल ॻाल्हि यादि अची वञे। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं तव्हां का शइ विसारे छॾियो त मूं ते दुरूद पाक पढ़ो, इंशा अल्लाहुल करीम उहा ॻाल्हि यादि अची वेंदी। अल क़ौलुल बदी सफ़ो 427। हर बरकत खां महरूम ऐं ख़ाली। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर उहा ॻाल्हि जेका अल्लाह पाक जे ज़िक्र ऐं मूं ते दुरूद मोकिले बग़ैर शुरू कई वई, उहा हर बरकत खां महरूम ऐं ख़ाली आहे। अल क़ौलुल बदी सफ़ो 454। गुरबत परे थी। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जो घणो ज़िक्र करण ऐं मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ण गुरबत दूर कंदो आहे। दुआ जी हिफ़ाज़त जो ज़रियो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां जो मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ण तव्हां जे दुआउनि जी हिफ़ाज़त करण वारो ऐं तव्हां जे रब पाक जी रिज़ा जो सबब ऐं तव्हां जे अमाल जी पाकीज़गी जो सबब आहे। तमाम वॾो मलाइक। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक जो हिकु मलाइक आहे जंहिंजो हिकु बाज़ू ओभर में आहे ऐं ॿियो बाज़ू ओलह में आहे। जॾहिं को शख़्स महबत सां मूं ते दुरूद मोकिलींदो आहे त उहो मलाइक पाणी में ग़ोतो हणी पंहिंजे परनि खे छंडींदो आहे। अल्लाह पाक उन जे परनि मां टिमंदड़ हर हिकु क़तरे मां हिकु नओं मलाइक पैदा कंदो आहे ऐं उहे मलाइक क़यामत ताईं उन दुरूद पढ़ण वारे लाइ इस्तिग़फ़ार यानी मग़फ़िरत जी दुआ कंदा आहिनि। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं निछ अचण ते ही चयो, अल्हम्दुलिल्लाहि अला कुल्लि हाल मा कान मिन हालि व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अला अहलि बैतिहि, त अल्लाह पाक उन जे नक जे खाॿे सोराख़ मां हिकु पखी कढंदो आहे जेको चवंदो आहे, ए अल्लाह पाक इन चवण वारे जी मग़फ़िरत फरमाए। अल्हम्दुलिल्लाहि अला कुल्लि हाल मा कान मिन हालि व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व अला अहलि बैतिहि। रहमत जा दरवाज़ा खुली वेंदा। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अव्हां मां को वुज़ू मुकमल करे वठे त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु पढ़े, पोइ मूं ते दुरूद शरीफ़ पढ़े। जॾहिं उहो ही पढ़ंदो त उन लाइ रहमत जा दरवाज़ा खोलिया वेंदा। अल क़ौलुल बदी सफ़ो 342। दुरूद पाक लिखण जी फज़ीलत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बि किताब में मूं ते दुरूद शरीफ़ लिखियो, अल्लाह पाक उन लाइ गुज़िरियल ॾींहं जे बदिले दुरूद शरीफ़ जो सवाब लिखंदो। आला दर्जा मानण जो ज़रियो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक अल्लाह पाक मुंहिंजी उम्मत जे लाइ मूं ते दुरूद पाक पढ़ण जे बदिले आला दर्जा रखिया आहिनि। मुनाफ़िक़त खां पाक दिल। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको दुरूद शरीफ़ पढ़े उन जे दिल निफ़ाक़ खां ईअं पाक थी वेंदी जीअं कपिड़ो पाणी सां पाक थी वेंदो आहे। माण्हुनि जे दिलुनि में महबत पैदा थींदी। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बि चए सल्लल्लाहु अला मुहम्मद, उन पंहिंजे लाइ 70 रहमत जा दरवाज़ा खोले छॾिया। अल्लाह पाक उन जी महबत माण्हुनि जे दिलनि में विझी छॾींदो जो को बि उन सां बुग़्ज़ न रखंदो सिवाय उन जे जंहिंजे दिल में निफ़ाक़ हूंदो। 80 साल जी इबादत। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बि जुमे जे ॾींहुं नमाज़ असर अदा कई, पोइ पंहिंजी जॻह तां उथण खां अॻु 80 भेरा ही दुरूद शरीफ़ पढ़ियो।
अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व सल्लिम तस्लीमा। त उन जा 80 सालनि जा गुनाह मुआफ़ कया वेंदा ऐं उन लाइ 80 सालनि जी इबादत लिखी वेंदी आहे। अफ़्ज़लु सलाति लिन्नबहानी सफ़ो 25। जहन्नम जी बाहि खां आज़ादी। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको शख्स रोज़ाना मूं ते 100 भेरा दुरूद शरीफ़ पढ़ंदो, अल्लाह पाक उन जूं 100 ज़रूरतूं पूरियूं कंदो, जिन मां सभिनी खां आसान उन जे जहन्नम जी बाहि खां आज़ादी आहे। अफ़्ज़लु सलात लिन्नबहानी सफ़ो 21। जन्नत में जगह ॾिसी वठंदो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं ते जेको जुमे जे ॾींहुं 1000 भेरा दुरूद पाक पढ़ंदो, उहो उन वक़्त ताईं न मरंदो जेसि ताईं जन्नत में पंहिंजी जगह न ॾिसी वठे। सभिनी खां वधीक हुरूं कंहिंजे लाइ। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जन्नत में सभिनी खां वधीक हुरूं उन शख्स खे मिलंदियूं जेको मूं ते सभिनी खां वधीक दुरूद पढ़ण वारो हूंदो, कॾहिं बि अज़ाब नाहियां ॾींदो। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको शख्स मूं ते दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे, अल्लाह पाक उन ते नज़रे रहमत फरमाईंदो आहे, ऐं जंहिं ते अल्लाह पाक नज़रे रहमत फरमाए उन खे कॾहिं बि अज़ाब नाहे ॾींदो। अफ़्ज़लु सलात लिन्नबहानी सफ़ो 40। दुरूद शरीफ़ मग़फ़िरत जो सबब आहे। फरमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं बि ही दुरूद शरीफ़ पढ़ियो, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलिहि व सल्लिम, जेकॾहिं उहो बीठल हो त वेहण खां अॻु ऐं जेकॾहिं वेठल हो त उथण खां अॻु उन जी मग़फ़िरत कई वेंदी। सआदतु दारैन सफ़ो 244। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।